सदी के अंदर 1952 में वयाना कॉन्फ्रेंस में मुझे इन मुल्क खिते के इम्कानी हालात जो दुरुस्त लगाईंदे हिते मजहबी इंतहा पसंदी मुलायत के जोर वठण जे पतो ज़ाहिर कयो। अॼु 21वीं सदी जी शुरूआत में इहो सच साबित थी चुको है कि पाकिस्तान इंतहा पसंदी दहशतगर्दी जो चुको है। पूरी दुनिया से अमन लाइ खतरे जो सबब बणिजी चुको है। प्यारा भाइयों, पाकिस्तान जो बुनियादी मजहब जे गलत तशरीह ते रखियल आहे, तंहिं करे उते मजहबी इंतहा पसंदी जो पैदा थियणु अणचर आहे। उन मजहबी इंतहा पसंदी ॾखण एशिया समेत सॼी दुनिया में बदअमनी ऐं तशद्दुद ज़रिए बेचैनी जी लहर पैदा करे छॾी आहे। तंहिं करे असीं वाज़े था करियूं त इंतहा पसंदी जे ख़िलाफ़ हलंदड़ जंग में सेक्युलर क़ुवतनि जी पट आलमी अमन जो राज सिंधु देश तमामु क़याम इस्तेमाल आहे। याद रहे सिंध क़ौमी मुल्क ऐं बदहाली जे